कराची जे डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसिस पारां फिजिकल मेडिसन ऐं रिहेबिटेशन जे उनवान हेठ कॉन्फ्रेंस कोठाई वई। डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसिस तरफां फिजिकल मेडिसन ऐं रिहेबिटेशन जे उनवान हेठ कोठायल 6हीं आलमी कॉन्फ्रेंस में डॉक्टरनि तोड़ी यूनिवर्सिटी जे शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस दौरान फिजिकल मेडिसन ऐं रिहेबिटेशन जे उनवान ते माहिर डॉक्टरनि पंहिंजूं तहक़ीक़ूं पेश कयूं। इन मौके ते डॉक्टरनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे फिजिकल मेडिसन ऐं रिहेबिटेशन मुतालिक़ पंहिंजा ख़्याल हिन रीत वंडिया। Actually, we have a 3-day event, 5th, 6th and 7th. On 5th, we have 10 workshops and we have more than 800 participants in our workshops. The main purpose is to create awareness and let people and rehab professionals know that what is the importance of rehabilitation and how rehab can benefit the disabled population of our society. कॉन्फ्रेंस जो मेन मक़सदु इहो आहे त जेके बि माज़ूरियूं आहिनि, चाहे ज़हनी आहिनि या जेके जिस्मानी आहिनि, उन्हनि खे कहिड़े नमूने पाकिस्तान में रहंदे या असांजे कल्चर ऐं असांजे फैसिलिटीज़ जे हिसाब सां असां हिन शइ खे बहितर करे था सघूं या हिननि लाइ कुझु करे था सघूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।